पीटीआई चेयरमैन कंहिं बि केस में गिरफ़्तारी खां बचण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। पीटीआई चेयरमैन जे वकील सलमान सफदर इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई। अॼु ई दरख़्वास्त ते ॿुधणी जी इस्तदा। दरख़्वास्त में चयो वियो आहे त पीटीआई चेयरमैन खे ज़मूरन केसनि में गिरफ़्तार करण खां रोकियो वञे। हुकूमत सुप्रीम कोर्ट के दायरे में मुदाखलत कीअं करे सघे थी। हुकूमत समझे थी त कानून के बेहतर या ॿीहर ॾिठो वञे त अदालत मुदाखलत न कंदी। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस या नेब तरमीमन ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन की दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क। चीफ जस्टिस चयो त सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ज़रिए अदलिया में मुदाखलत की कोशिश कई वई। नेब तरमीमी केस सुप्रीम कोर्ट की 3 रुकनी बेंच ही ॿुधंदी। कानून भली नओं ठही वञे पर हाई कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार आहे। सूखड़ियुनि जी नीलामी में हर शख़्स हिसो वठी सघे थो। सुप्रीम कोर्ट जा तोशाखाना जूं सूखड़ियूं विकिरो करण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त हाई कोर्ट जो चवणु आहे त तोशाखाना जूं सूखड़ियूं अवामी मिल्कियत आहिनि। जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त सभ खां वधीक ॿोली लॻाईंदड़ तोहफ़ो ख़रीद करे सघे थो। वफ़ाक़ी हुकूमत अपील वापसि वठी छॾी। इस्लामाबाद की अदालत साइफर केस में असद उमर की जमानत में 14 सितंबर ताईं बाद करे छड़ी। सीक्रेट एक्ट अदालत में साइफर केस की ॿुधणी थी। अदालत असद उमर के FIA आडो जांच में शामिल थियण जो हुकुम ॾिनो। वकील बाबर आवान चयो त असद उमर FIA आडो जांच में पेश थी चुको आहे। नौकरियुनि में मुबैना करप्शन ख़िलाफ़ लाणकाड़े में GDA जी एहतिजाजी रैली धरणो। मौज़म अब्बासी ऐं आदिल उनड़ जी अॻुवाणी में शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां एहतिजाजी रैली कढी जिना बाग चौक वटि धरणो हंयो वियो। नौकरियुनि में मुबैना करप्शन ख़िलाफ़ नारेबाज़ी। मौज़म अब्बासी चयो आहे त नौकरियुनि बाबति पटीशन MQM दाख़िल कई पर इल्ज़ाम GDA मथां लॻायो पियो वञे। असां नौकरियुनि ख़िलाफ़ न आहियूं पर नौकरियूं निज मेरिट ते मिलणु घुर्जनि। पीपल्स पार्टी पैसनि एवज़ नौकरियूं विकिरो कयूं ऐं पंहिंजा नवाज़ी करे मेरिट जी लताड़ कई। पीपल्स पार्टी ॿुधाए त नौकरियुनि जा ऑर्डर हुकूमत ख़त्म थियण वक़्तु छो ॾिना। चूंडुनि खां अॻु इदारनि जी तबाही जी ज़िम्मेवारनि जो इंसाफ़ थियणु घुर्जे। इलेक्शन कमीशन सिंध में वॾे पैमाने ते इंतज़ामी तब्दीलियूं करण की इजाज़त ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन में सिंध के सूबाई इलेक्शन कमिश्नर ऐं चीफ सेक्रेटरी से मुशावरती इजलास। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज चौहान, चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध शरीक थिया। कामूरनि जी मुक़ररनि ऐं बदलियुनि जी फ़हरिस्त इलेक्शन कमीशन हवाले। KT न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल के 17 ॾींहं मुकमिल थियण बावजूद पुलिस का बि अॻभराई करे न सघी। जान मोहम्मद महर के शहीद कंदड़ दहशतगर्द बे पकड़ खां जांच में रोलड़ जो शिकार। निगरान घरू वज़ीर जांच CTD जे DSP कदूस कलवड़ हवाले करण जो वाइदो कयो हो। रानीपुर के पीरानी हवेली में कत्ल थियल मासूम फातिमा केस में नामजद मरकजी जवाबदार हिना शाह ऐं संदसि पीर फयाज शाह अञा ताईं कानून की पकड़ में न आया। पीर असद शाह के गिरफ्तार ड्राइवर ते हिना शाह ऐं पीर फयाज शाह के फरार कराइण जो केस दाख़िल। सेहत खाते जो पटेवालो इम्तियाज़ मीरासी भी नामजद। पीर असद शाह वधीक हिकु ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। अदालत सहाफ़िन ऐं पुलिस एहलकारनि के धमकियूं ॾींदड़ जवाबदार अकबर कल्होड़ो के जेल उमाणे छॾियो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत ईमान मज़ारी के 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जज
जी अदालत रिमांड जी इस्तदा ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयल ॿुधायो। ईमान मज़ारी सां संदसि माउ शीरीन मज़ारी बि अदालत में मुलाक़ात कई। हैदराबाद जी एहतसाब अदालत मोटरवे मेगा करप्शन केस जे जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। मटियारी जे अॻूणे डीसी समेत ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो 31 अगस्त ते ॿुधायो वेंदो। हाई कोर्ट केस सखर खां हैदराबाद मुंतक़िल करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जी लोडशेडिंग ऐं घरनि बिलनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। सखर, जैकाबाद, नवाबशार, कंदकोट, टंडोलायर, दादू, खैबर ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। अॻवाननि जो चवणो हो त बिजली जी लोडशेडिंग ऐं घरनि बिलनि सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। बिजली जे बिलनि में घटिताई कई वञे। कराची में तालीम खाते जो कारनामो। मलीर जे प्राइमरी स्कूल माल जे वाड़े में तब्दील। प्राइमरी स्कूल में गॾ ऐं चौपायो माल बदल। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ऐं डान ऑफिसर समूरी सूरतहाल खां अणॼाण बणियल। ॻोठाणनि चयो त केतिरनि ई सालनि खां स्कूल खे तालो लॻल आहे, को बि ॿुधण वारो नाहे। ऐं अमेरिकी रियासत फ्लोरिडा में पुलिस जो हेलीकॉप्टर किरी तबाह। हिक पुलिस एहलकार समेत 2 ॼणा अजुल जो शिकार। हेलीकॉप्टर हादसे जी वीडियो बि वायरल थी वई।